कंबर में वार जे मिठा कॉलोनी के रहवासिन पीरसन औरत खानज़ादी टोटाणी पंहिंजे नौजवान धी गुलाम सुगरा के साण करे इंसाफ़ लाइ प्रेस क्लब पहुची दाहूं कयूं। उन मौके ते औरत खानज़ादी जो चवण हुयो त मुंहिंजो मुड़ुस मोहम्मद मलूक ऐं पुट मोहम्मद पन्ना ऐं हुसैन टोटाणी पैसनि जी लालच में मुंहिंजी नौजवान धी सुगरा खे कार्य जो कूड़ो इल्ज़ाम ॾेई मारण जी कोशिश कई। मां धीउ समेत घरां निकिरी ॻोठ ॻढ़ी कटियो में पंहिंजे भाउ इमदाद वटि पनाह वरिती आहे। उनखे बि मुंहिंजो मुड़ुस ऐं पुट धमकाए रहिया आहिनि। हिन घुर कई त तहफ़ुज़ ॾेई मुंहिंजी धीउ जी ज़िंदगी बचाई वञे। जॾहिं त कार्य ऐं इल्ज़ाम हेठि आयल नौजवान नारी सुगरा जो चवणु हुयो त बेगुनाह मुंहिंजे वालिद ऐं भाइरनि मूं ते कार्य जो इल्ज़ाम हणी मूंखे मारण जी कोशिश करे रहिया आहिनि। अमर समेत उतां निकिरी पंहिंजे मामे वटि पनाह वरिती आहे। वालिद ऐं भाइर पैसनि जी लालच में मूंखे मारणु चाहिनि था। हिन सिंध सरकार ऐं SSP कंबर खे अपील कई त मुंहिंजे वालिद ऐं भाइरनि जे ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे तहफ़ुज़ ॾेई हयाती बचाई वञे। कैमरामैन आदिल खोसो सां गॾु मोहम्मद मिठल खोसो, कोशिश डिजिटल कंबर।